ते भगलदारत टुटल महारत एतबार न कजे नीलामी जोरे ते पुलिस जे तोरे ते जे दौरे ते एतबार न कजे उस्ताद न जानते टोटली बहान ते भोते वाहन ते एतबार न कजे नसीराबाद लारियत ते भगलत गारियत अनजान दियो सारियत ते एतबार न कजे मुल्ला जे हौल ते बिजली जे पोल ते अदा जो सोनारे जे तोल ते एतबार न कजे भंग जे प्याले ते अंदर जे काले ते पठान लाले ते एतबार न कजे पेटूड़ी जे खाइण ते दरिया जे पाइण ते बियो औरत डाइण ते एतबार न कजे अञा बि मुल्ला जे मकर ते निंड जे ढकर ते अदा बियो छोरन जे चकर ते एतबार न कजे कमरे टेड़े ते ठगन जे वेड़े ते घोट बियो पहाजुन जे झेड़े ते एतबार न कजे परंदड़ चुल्हे ते पिनन जे थुल्हे ते खाऊ भुले ते एतबार न कजे अजो के सहाफियत कुरानी मुसाफियत ढल जे माफियत एतबार न कजे खदड़े जे खैरात ते मुल्ला जे ओ ताकत लोणे वारी लबाद ते एतबार न कजे अजो के सहाफियत फरमाशाह निजाम मोहम्मद दायरी है इख्तियार दायरी साहब जल्दी या 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 मेडिकल स्टोर ते मानू किला खोर ते बेड़ा के ढोर ते एतबार न कजे लुकमान चलाते भजे साहते बियो बरोचन जे ठाहते एतबार न कजे न्यापो मिलो आयार जो कल शाम कहता तस्गिरे कथारा मार सिगिरे कथारा मार बीमार थी न पई मुझे घणो हसार बीमार थी न पई घणो नसार बीमार थी न पई वो जरूर खपे चियरे साके मानी न तू धिकार जा मानी न तू धिकार अरे बीमार थी न पई मुझे घणो हसार बीमार थी न पई
उठंदे अजीम मुआ बुधोत रुवत रुवती उठंदे बुधोत जे याद कृपाई अचई तन्हा मता रही जे याद कृपाई दिल तो दिन में यारी दो सरस में छने सूपे मुखे मुहे जसनम तो ले जा तोरनो न हुन कुछ में दसु कहीं नहीं मुखे तुझ जो सनम तो खपोज जेका मुसहारत है कुरब तो जाने मुखे रब जो कसम सके तन जो कसम वलियनी जो कसम आहे करबल शहीदन जो कसम पोतिनी में पहिर लछा है मुख्य सपनी वसीलने जो मुख्य जैनी आसोस मिली गदुखी जय साई जो कसम जय जय जो जमीन तई जो कसम अल्लाह के घर मस्जिद जो कसम साईं बख्श बिरोही जमीन प्यारा साईं बख्श बिरोही जमीन प्यारा कुल कसम जो मुखे कसम जे याद कृपाई अचई तन्हा मता रही